अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां कलसूम किचन मां तव्हां सां गॾु। वधीक वीडियो ॾिसण लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब, फेसबुक पेज खे लाइक ऐं ट्विटर अकाउंट खे फॉलो करणु न विसारींदा। अॼु असां ठाहे रहिया आहियूं तिरनि जी लाई। तिरनि जी लाई बि चवंदा आहियूं, चिकी बि चवंदा आहिनि हिनखे, तिरनि जी लाई बि चवंदा आहिनि, तव्हां जेको बि चओ। हीअ आहिनि तिर, हिकु प्याली तिरनि जी आहे, हिकु प्याली खंड जी आहे, ऐं जेको आहे सो हिकु चमिचो ही नंढड़ो चांहि वारो मखण जो आहे। मखण जे करे तव्हां वटि पंहिंजो मौजूदु आहे त उहो बि इस्तेमालु करे सघो था, या जेको बि तव्हां वटि मखण मौजूदु आहे उहो तव्हां इस्तेमालु करे सघो था। अचो त इन जी तयारी कयूं। त नाज़रीन, मुंहिंजो हीउ फ्राई पैन जेको आहे सो गरम थी चुको आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त हीअ जेके तिर हिकु प्याली मूं चई, हिकु कप आहे। हीउ कप वारो जेको आहे, हीउ कप नापे हिन प्यालीअ में लाहे रखियो आहे। हिकु कप ही खंड जो आहे, हिकिड़ो कप ही जेको आहे सो तिरनि जो आहे। हाणे मुंहिंजो फ्राई पैन गरम थी वियो आहे। अचो त हीउ पहिरें तिर भुञूं असां। हिननि खे एतिरो भुञणो आहे जो हिन थोरो जेको आहे हिन जो कलर चेंज थिए जीअं। त नाज़रीन, हीउ ॾिसो मुंहिंजा तिर काफ़ी हिन में चेंज थी विया आहिनि ऐं हिननि जी तव्हांखे आवाज़ बि ॿुधण में ईंदो हूंदो त यानी हीउ तयारु आहिनि, बिल्कुलु तयारु आहिनि। ऐं हाणे हीउ मूंखे साड़ीदा, उन खां पहिरियां जो मां सड़ी पवां हिनखे बंदि थी कयां मां। त नाज़रीन, हीउ ॾिसो मूं प्लेट में लाथा आहिनि। हिन जो कलर ही तव्हां ॾिसो हिन में बिल्कुलु चेंज थिया आहिनि, सुठे तरीक़े सां भुॼी विया आहिनि। हिननि जो कचोपन बिल्कुलु ख़तमु थी वियो आहे। ऐं हाणे असां कंदासीं पंहिंजी खंड जेको आहे सो गरम। त नाज़रीन, हीअ बि खंड बि मुंहिंजी मापियल आहे, हिकिड़ो ई कोप खंड जो आहे। हाणे मां हिन में इहे विझंदसि। हिन में पाणी वाणीअ जी ज़रूरत आहे ई न, बिल्कुलु। तव्हां ॾिसो हीअ मुंहिंजी खंड ठही रही आहे। मूं हिन में कुझु बि अञा इस्तेमालु न कयो आहे। त नाज़रीन, हीअ मूं लाई ठाहिण लाइ थां रखियो आहे। हिनखे मां चौधारी जेको आहे ऑइल हणंदसि, थोरो घणो न, पर ही हिनखे मखे छॾींदसि मां सॼे खे, त जीअं हीउ सणिबो हुजे मुंहिंजो थां। तव्हां हीउ जेको आहे किचन टिशू इहो बि इस्तेमालु करे सघो था, हथ बि इस्तेमालु करे सघो था। जेकॾहिं तव्हां वटि बुर्श मौजूदु आहे त उहो सभ खां बहितरु आहे। ऐं ॾिसो बिल्कुलु सॼो मुंहिंजो हीउ सणिबो थी वियो आहे, तव्हांखे नज़र ईंदो हूंदो। हेतिरो, हिन खां वधीक न जो ॻड़े तेल ॻड़े न, सिर्फ़ु हिनखे मखिजे। त नाज़रीन, हीउ ॾिसो मुंहिंजी खंड ॻरे थी पई। हिन में हींअर ही ॻोढ़ा ॻोढ़ा थिया आहिनि, त इन में का परेशानी जी ॻाल्हि न आहे, इहे सभु ॻरी वेंदा। मथां हीअं ॻोढ़ा ॻोढ़ा खंड थिए त तव्हां सोचो त जेको आहे हाणे त ख़राबु थी वई आहे छा, त ईअं न आहे। हीअ सभु ॻरी वेंदी, बिल्कुलु चाशनी ठही वेंदी। त नाज़रीन, हीउ ॾिसो मुंहिंजी खंड बिल्कुलु तयारु आहे। हिन में जेके ॻोढ़ा वग़ैरह हा सभु कुझु ख़तमु थी। हीउ ॾिसो हिन तरीक़े सां हाणे हीअ थी वई आहे। मूं हिन में पाणी न विधो आहे। मां हाणे हिन में विझंदसि मखण, जेको मूं तव्हांखे हिकिड़ो चमिचो खाइण चांहि वारो चमिचो ॾिठो, मुंहिंजो पंहिंजो घर में मौजूदु आहे मखण, मां उहो थी इस्तेमालु कयां। जेकॾहिं तव्हां वटि ब्लूबेरी या को बि मखण मौजूदु आहे त तव्हां उहो इस्तेमालु करे सघो था। हाणे मां हिन में विझां थी तिर। हीउ ॾिसो हिननि खे बिल्कुलु मिक्स करिणो आहे। हिन में तिरनि खे पचाइण जी ज़रूरत ई कोन हूंदी आहे, तिर त पहिरियां ई भुॻल आहिनि। मुंहिंजा बिल्कुलु मिक्स थी चुका आहिनि। त हीअ मुंहिंजी बिल्कुलु लाई तयारु आहे। मुंहिंजो खुलियो थांव आहे, मां हिन में थी लाहियां। जेकॾहिं तव्हां वटि वेलण वग़ैरह का अहिड़ी चीज़ खुली वॾी आहे जिते तव्हां सुठे तरीक़े सां हिनखे सनो करे सघो त तव्हां उन ते बि करे सघो था। हीअ ॾिसो मां हिनखे बिल्कुलु हीअं स्ट्रोक कंदसि त जीअं मुंहिंजी लाई सनी सनी जेको आहे न खे हिनखे गरम गरम ई फैलाइजो, छो त थधी थींदी वेंदी हीअ त ॼमंदी वेंदी है। ॾिसो हाणे हूअं त वेलण हणिबो आहे, पर मुंहिंजो वटि जेको आहे सो नंढो आहे चकिरो मुंहिंजो, इन करे हुनखे मूं तेल हणी हिनखे ॼमाइण लाइ, त जीअं जेको आहे न तव्हां खणो त तव्हांजे हथ में को तिर वग़ैरह न अचे। हीअ ॾिसो बिल्कुलु सफ़ा लस्सी थी वई आहे। ऐं जेकॾहिं हिन में घटि वधाई बि हूंदी त उहा बि बिल्कुलु हिन सां सही अची वेंदी। असां चांवरनि जी मानी बि पाण हीअं जेको आहे न पचाईंदा आहियूं। हीअ ॾिसो बिल्कुलु मां तव्हांखे रेटी ॾेखारियां, छो त मुंहिंजो वेलण नंढो आहे, इन करे उन ते मां हेतिरी जेको आहे न हीअं फैलाए न पई सघां। इन करे मुंहिंजी चॉइस हीअ ई हुई। पर जे तव्हां वटि वॾो वेलण आहे तव्हां उन ते बि करे सघो था, या कटिंग बोर्ड वॾो आहे। मुंहिंजो कटिंग बोर्ड बि जेको आहे न नंढो आहे, इन करे मां उन ते बि हेतिरी न पई फैलाए सघां। तव्हां ॾिसो
बिल्कुलु तव्हांजे साम्हूं हाणे हिनखे तक़रीबन कलाक या 1.5 कलाक छॾिणो पवंदो जेसि ताईं हीअ थधी थिए। पोइ थींदी उन खां पहिरियां मां तव्हांखे हिनखे कट लॻाए छॾिया त जीअं मूंखे कढण में आसानी थिए। तव्हांजी पंहिंजी पसंदि ते आहे, तव्हां जेतिरा बि हिन जे ठाहिण चाहियो ओतिरा ई कट लॻाए सघो था। सियारो आहे, सियारे में लायूं जेको आहे सो ॾाढियूं वणंदियूं आहिनि। उहा तिरनि जी हुजे, बेई मुङनि जी हुजे या चांवरनि जी हुजे, चणनि जी हुजे। ऐं इहो ज़रूरी कोन्हे त इहे सभु लायूं असांखे वणंदियूं हुजनि। हर कंहिंजी पंहिंजी पंहिंजी पसंदि आहे। कंहिंखे चांवरनि जी घणी वणंदी आहे, कंहिंखे तिरनि जी घणी वणंदी आहे, त कंहिंखे त वणंदियूं ई न आहिनि, उहे कहिड़ियूं बि भलियूं हुजनि। हाणे इहे मां रखां थी थधी थियण लाइ। जीअं ई थधी थिए त मां तव्हांखे कढी ऐं ॾसियां। त नाज़रीन ही ॾिसो मुंहिंजी बिल्कुलु लाई तयारु आहे ऐं मां तव्हांखे थोरी कढी वेही ॾिसो। हाणे हिन मां तव्हां जेतिरा बि चाहियो पंहिंजा पीस करे सघो था। इहो ॾिसो केतिरी क्रिस्पी ऐं सनी जेके मूं हिनखे ठाहे कट ॾेई रखिया हुआ। तव्हां हाणे कंहिं बि जेको आहे सो बरनीअ में विझी रखी सघो था। हफ़्ते ताईं 15 ॾींहंनि ताईं हलाए सघो था। बिल्कुलु टेस्टी पंहिंजे घर जी साफ़ सुथरी लाई। उमेद त तव्हांखे पसंदि आई हूंदी। अगरि तव्हां पहिरियों दफ़ो मुंहिंजी ॾिसी रहिया आहियो रेसिपियूं त ज़रूरु मूंखे लाइक कयो, शेयर कयो, मूंखे सब्सक्राइब कयो त जीअं मुंहिंजूं वीडियो सभ खां पहिरियां तव्हां ते पहुचनि। उमेद त सदाईं ख़ुशि हूंदा, सदाईं गॾु। अल्लाह हाफ़िज़।